जहर जिंदगिया। उठा इन कम लाइ आयो आहीं या ॿियो कमु हुई? चाचा इहो ई कमीनो हुयो जंहिं सौट खे ज़ख़्मी कयो। तूं छा समझी थो त मां इनखे छॾे ॾींदुसि? इनखे ज़िंदा कोन छॾींदासीं, पर जंहिं पहिरियां बच कई आहे उन जो कमु तमामु करणो आहे। बच करण वारो हुयो कमाल खान, जेको हथी को थी वियो आहे। कमाल खान खे कयां थी को कयो आहे? रबन कमाल खान खे उन जे घर में ई ॿधी छॾियो आहे। अहिड़े ज़ालिम खे ज़िंदा छॾणु ख़तरे खां ख़ाली न आहे। रबन खां इहो कमाल खान ज़िंदा बची कोन सघंदो। इहा ॻाल्हि हली घर कयूं था, तव्हां हली छॾियो जहिड़े खे। अचो हलूं। चाचा तव्हां ॿई घर हलो, मां अचां थो। हलो। छा कयां? इन ओठे मूं त मां अणिजी वियो। कंहिंखे था अॼां, कंहिंखे था अॼां? ॿियो त इहो वारिस बि ॻोठ मोटी आयो आहे। केरु आहे कंहिंखे चवां जेको ओठे खे सम्झाए? हर तो ओठो मूंखां बि वधीक गंद कंदो। चलो ॻाल्हि सम्झ में नथी अचे त छा कजे। हर माण्हू ज़ालिम बणिजी चुको आहे। कुझु माण्हुनि खे छॾे करे बाक़ी जे चङी तरह नज़र विझंदे न त हिते हर माण्हू पंहिंजे पंहिंजे मुफ़ाद लाइ जीए पियो। कंहिंखे बि कंहिंजो एहसास कोन्हे। केरु मरे थो, केरु जीए थो, इहो त कंहिंजे ख्याल में ई कोन्हे। सचा आयो बाबा साईं। हिन ॻोठ खे दुश्मनियूं वलवेड़ी जियां वकोड़े वयूं आहिनि। कॾहिं कॾहिं दिलि चवे थी हथ में हथियार खणी निकिरी पवां। जंहिंजी बि जंहिंसां दुश्मनी आहे न उन्हनि सभिनी खे ख़तम करे छॾिया। बाक़ी जेके पोयां बचंदा घटि में घटि उहे त सुकून जो साह खणंदा। बाबा साईं हिकिड़ा ख़तम कंदो वरी ॿिया पैदा थींदा। इहे बेपाड़ी वलजिया आहिनि, ख़तम त थियणा ई न आहिनि। आख़िर माण्हूअ जे अंदर में एॾो क्रोध छो आहे? छो माण्हू अमन सां रहण नथो चाहे? पंहिंजे ज़िद ऐं अना जे करे हरू भरू छो थो नाहक खून वहाए? जेकॾहिं असां पंहिंजो ज़िद छॾे ॾियूं त भली तूं ताक़तवर आहीं त छा असां कमज़ोर थी वेंदासीं? बाबा साईं केरु बि कंहिंखां हेठि थियणो नथो चाहे। हेठि थियणो पवंदो आहे कालू। दुश्मनीअ जी बाहि खे विसाइण लाइ माण्हूअ खे पंहिंजो ज़िद छॾणो पवंदो आहे। पहिरियां कमाल खान ज़िद ते हुयो, जंहिं रबन जे पूरे खानदान खे तबाह करे छॾियो। हाणे वरी रबन ज़िद ते आहे, जेको कमाल खान जी ज़िंदगीअ खे तबाह करे छॾींदो। उन सां गॾु रुगो कमाल खान जी ज़िंदगी बर्बाद कोन थींदी, पर रबन जी पंहिंजी भेण जो घर बि उजड़ी वेंदो। हाणे मूंखे तूं ई सलाह ॾे त इन्हनि ॿिन्ही धुरियुनि खे पाण में हिकु कीअं कजे। बाबा साईं मुंहिंजी एतिरी सोच ई न आहे जो तव्हांखे सलाह ॾियां। तव्हां वॾा आहियो, जीअं तव्हांखे मुनासिब लॻे। आई मठिया सर हाणे पड़ी दम थी करे। छा पोड़ी हूंदी तुंहिंजी मां न आया? अदी तुंहिंजे पड़ी ताई छिती आहे। हा अदी पोड़ी हाणे बताल थी वई आहे। हाणे तूं बि मूंखे पोड़ी चवण शुरू करे छॾियो आहे। पोड़ी ताई नंढड़ी नीदर त नाही। छोरी मां चवां थी ये पोड़ी चवण मूंखे बंद कर, न त इन घर में मां तोखे सफ़ा न छॾींदी मैं। पर मुंहिंजो नालो ज़ीनत आहे, मूंखे ज़ीनत चओ। छोरी छोरी छो थी चए मुई पड़ी? ॾिस त सही छोरीअ खे, तूं उनखे काटे ते चाढ़े छॾियो आहे। अॼु मां इनखे न छॾींदीमांसि। बस सदी रज़ीरा बस, नंढड़ी ॿार आहे।
अदी तुंहिंजी रोत पंहिंजी पौड़ी थे रोत पौड़ी बताल थी वई आहे वॾी का ॾांड छोरी आहीं हाणे मां वञा थी अदी तुंहिंजी पौड़ी जॾहिं होश में आई पोइ मां ईंदसि माणे मरई ॿीहर तूं मूंखे पोड़ी चयो न त इन घर में पैर रखण बि न ॾींदी माए तू भी कमाल थी करीं थी वज़ीरा हू नंढड़ी ॿार आहे मिड़ई तोसां भोग कंदी आहे तू भी होश मां निकिरी थी वञी कोई मूंखे पोड़ी चवंदो आहे त ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे अॼु न त सुभाणे तोखे सॼो घोट पोड़ी छॾींदो तू छा सभिनी सां विढ़ंदी आहे हा छाकाणि त मां पोड़ी थियण ई नथी चाहियां अचर भले तूं हाणे मूंखे महीनो हिते ॿधी छॾ मूंखे हाणे को बि ख़ौफ़ न आहे पहिरियों इहा परेशानी हुई त मां वरी नंढड़ी परेशान हूंदी हाणे हुनखे ॿुधाए छॾियो आहे त अचर मूंखे हिते ॿधी छॾियो आहे भली हिते मूंखे महीनो रहाए छॾ मामा इहो तूं सुठो कोन पियो करीं तूं पंहिंजी धीअ जो घर पाण पियो बर्बाद करीं तोसां शादी करण खां पोइ त मुंहिंजी नियाणी बर्बाद थी वई आहे करोड़नि जी मिल्कियत हथ में हूंदे बि असां पिन था खा वठूं जॾहिं वक़्तु इज़त जो गुज़रे पियो त पोइ माण्हू वधीक लालच छो करे मामा सुमर सम्झाए हिनखे सम्झाए जंहिं वक़्तु न कार बंगलो वठंदो उन वक़्तु हिनजी इज़त हूंदी इज़त पाण वते तो हिन वक़्तु धिका खाईंदो ये सूर दिलावर पिटींदे पिटींदे मरी वियो मामा पोइ तूं हिनखे किथे थो सम्झाए सघीं चवे जाई तो सूमर हिन गॾाए खे सम्झाइण ॾाढो ॾुखियो आहे अचर मामा सही थो चवई ॿाराड़ी ते के 30-40 एकड़ ज़मीन वठि त मां बि कमदारी कयां तुंहिंजी मामा जीअं तुंहिंजो बि दिमाग़ ख़राब थी वियो आहे मूंखे लॻे थो हाणे ॿिन्हिनि खे बदिलणो पवंदो न मूं त ईअं ॻाल्हि कई तूं ॼाण मामो ॼाणे मुंहिंजो तव्हांजे विच में कुझु बि न वञे मामा ख़ुदा खे मञ मूंखे बेज़ार न कर मूंखे बेज़ार आचर कुझु बि कोन थींदी तोखे ज़मीन जा कागज़ वापसि कोन मिलंदा भले शक तूं मूंखे हिते साल ॿधी छॾे मामा जानी भले ज़मीन जा कागज़ मूंखे न मिलनि पर मामा वञण त तोखे हितां मां कॾहिं बि कोन ॾींदुसि बीहण खां बहितर आहे त मोटरसाइकिल कढो त ॻोठ हलूं चाचा मां तयार आहियां वारिस को कुझु उहो हलंदो जेसीं ताईं मां पंहिंजो प्लान पूरो न कंदुसि तेसि ताईं वापसि कोन वेंदुसि असां तुंहिंजी शादी जो प्रोग्राम ठाहे छॾियो आहे तूं पंहिंजी दुश्मनी खे फ़िलहाल पासे रख मां त चवां थो त पहिरियां हली तुंहिंजी शादी जी तारीख़ रखी अचूं उन खां पोइ हिते मोटी अची सभिनी जा हिसाब किताब बराबरि कंदासीं मूंखे ख़तरो हुयो पहिरियां कमाल खान मां उहो त हथीको थी वियो हिते ज़मीन हारियुनि खे ॾेई वेंदासीं उहे संभाले वठंदा हाणे ॿुधोई न ज़मीन बि हारी संभालींदा पोइ हिते रहण जाणे कहिड़ी ज़रूरत आहे ठीकु आहे चाचा त पोइ निकिरूं था सौट तूं हारियुनि खे कमु सम्झाया त पोइ निकिरूं तूं ऐं चाचा निकिरी हलो मां हारियुनि खे कमु सम्झाए पहुची वेंदुसि जीअं तुंहिंजी मर्ज़ी चाचा मुंहिंजी ॻाल्हि ॿुध जेकॾहिं सौट खे गॾु वठी न हलंदे न पोइ इहो न सोच त को सौट पोयां असां वटि वापसि मोटी ईंदो ऐं वरी हिनखे वठण लाइ असांखे वापसि अचिणो पवंदो ॿाराणी ॻाल्हि कोन थो कयां सौट मां राति पहुची वेंदुसि इहो तूं न सोच ते राति न पहुती त मां तोखे छॾे ॾींदुसि वरी सुभाणे वठण लाइ ईंदुसि चाचा तूं दिलि जा कर मां पहुची वेंदुसि तूं उते हूंदे त वारिस जी शादी जी तारीख़ रखंदासीं वञी ॾिस ॿाहिरि केरु आहे हूंदो कोई न कोई वरी कमाल खान जो माण्हू पोइ ॿाहिरि वञण जी का बि ज़रूरत न आहे तूं घर में वेठो रहो जेसिताईं ॿाहिरि न वेंदुसि न मिठी एतिरे थी पियो दर खड़काईंदो जेकर कमाल खान जो माण्हू हुजे कम सां वठण आयो हुजे तूं हुन सां कूड़ हणी छॾिजा असां कम सां था वञूं तूं हाणे सुठी ॻाल्हि न आहे मिठी हूं त तूं कूड़ हणी कोन साईं ठीकु आहे कूड़ ई हणांसि हुन सां गॾु न आहे वञणो दर खां थी मोटी अच ॾिसी त चा आहे केरु दर खां थी वापसि अचां थो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम गुलाम तूं हिते यार हिबत मसलो थी पियो आहे इन जे करे मां तोड़े निकिरी आयो आहियां कहिड़ो मसलो थियो आहे गुलाम यार हिबत समूरा हाल वाल हिते वठंदे या ओताकत में वठी हलंदे अच ओताक था हलूं पर मूं सम्झो तूं भेटी में हाल हाल करे वापसि वेंदे यार वापसि वञण जो इरादो मुंहिंजो बि न आहे थी सघे थो त 2-3 ॾींहं मां तो वटि रहां 2-3 ॾींहं छो गुलाम 2-3 महीना रही पोइ कोई मसलो ई न आहे अच मूंसां वॾी महिरबानी यार
वञी मारी मोए जी जांच त कर कहिड़ा वञी वण वसाया अथसि। अदी ॾिसण में इहो पियो आयो त ओठो गुलाम खे डोड़ाईंदो पियो थिए। उन खां पोइ गुलाम जो कंहिंखे बि को बि ॾस पतो न आहे। किथे ओठे गुलाम के मारे दफन तो कोन करे छॾियईंसि। इहा त ख़बर न आहे अदी। वञी ॿाहिरि जांच कंदे त तोखे ख़बर पवंदी। घर वेठे तोखे कीअं ख़बर पवंदी? अदी वारस मथां सिर्फ़ु गुलाम हमिलो करण वारो न वियो, हुन सां गॾु मां बि हुयसि। ऐं जेकॾहिं मां हुन जे साम्हूं वियुसि त छा उहो मूंखे छॾींदा? अहिड़ो कमु ई न कयो हा त सुठो हुयो न। असां सोचियो त कमाल खान असांजी मदद कंदो, पर हू पाण हिन वक़्तु आज़ार में आहे। असांजी मदद कीअं कंदो? कमाल खे रब्बन पूरो करे छॾींदो। तव्हां पंहिंजो सोचो। पंहिंजो छा सोचो अदी? गुलाम खे हिन वक़्तु ई ओठे पूरो करे छॾियो हूंदो। ख़ैर घुरदा जहिड़ो बि आहे, निभागो सिभागो मुंहिंजो मुड़ुस त आहे। अदी मुंहिंजे ख़ैर घुरण सां ओठो गुलाम खे छॾे कोन ॾींदो। खुदा कंदो त ओठे खां बची निकितो हूंदो। जेकॾहिं बची निकितो हूंदो न पोइ देरि मथां हिते ज़रूर पुॼंदो। गुलाम तूं हिते वेह, मां तुंहिंजे लाइ मानी कराए अचां। हे बता तू छॾ मानीअ खे। तूं हाणे चांहि कराए अचु, चांहि पीऊं था, मानी राति खाईंदासीं। परेशान थो नज़र अची? ख़ैर त आहे न? हे बता मूंखे तूं इहो ॿुधाए, हीअ ओताक महफ़ूज़ त आहे न? गुलाम बेखौफ़ थी वेही रहो। जेकर हिते केरु आयो न पहिरियों हुनखे मूंसां मुंहुं ॾियणो पवंदो। ठीकु आहे हे बता, त पोइ कयां थो तो मथां मां भरोसो। गुलाम तॾहिं ते आयो आहीं, मां तोसां धोखो करे पंहिंजो तॾो कोन लड़ी ईंदुसि। खाओ खाओ ड्रव करे खाओ। जेॾी ताईं एॾी तूं गॾु आहे न तेसीं ताईं ड्रव ई ड्रव हूंदा। जॾहिं दी तूं ॻाल्हि खे सम्झी वियो न पोइ ॻोल्हियो हथु कोन ईंदो। छोरा तूं उनखे बेवकूफ़ बणाए जंग कर, जॾहिं हू सम्झी वियो त उनखे आबास मशींदासूं। मामा पीरू अहिड़ो ताशर कंदो त वरी इन घर जो रुख ई कोन कंदो। भाऊ के शादी करण जो त वॾो शौक़ु आहे, अञा त 2-3 महीना मूंखां पुरबो। पीरू तूं हिन ॾितू खे कंगाल करे छॾींदे, मां छा फुरींदो मां? अब तूं बि तक न कर, तुंहिंजो बि नंबर अची वेंदो। जेकॾहिं तूं हींअर पासे वरितो न तूं सम्झी वेंदो। मां त चवां थो कूड़ी थोड़ी मुंडी वठी ॾितू खे ॾे, हुनखे चओ त मंगणी जी मुंडी थी। तूं पंहिंजूं सलाहूं पाण वटि रख, मूंखे ख़बर आहे ॾितू जी खाल कीअं लाहिणी आहे। मुंहिंजो छोरो ठगी में चैंपियन आहे, चैंपियन। ये तूं हुनखे सलाह न ॾे, तूं इहो सोच त आख़िर पुटु कंहिंजो आहे। चइबो त मामा तूं बि वॾो ठग आहीं। अकुल कर छोरा, इहो मामा खे छा पियो कराई? मामा तो त पाण चयो। मां चयो त मुंहिंजो छोरो चैंपियन आहे, मां न। अॼु रईस गफ़ार खां कमाल सां मिलण लाइ आयो। जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न त रईस गफ़ार खान इन कमाल खे छॾण लाइ वध में वध कोशिश कंदो। रबन जेको कमाल मूं मथां ज़ुल्म कयो आहे, तूं त अञा हुन जा 2 आना बि हुन मथां ज़ुल्म नाहे कयो, त छा तूं हुनखे ईअं ई छॾे ॾींदे? इन कमाल जा ज़ुल्म सिर्फ़ मीरा मथां न आहिनि, पर मुंहिंजे बचड़े राणे खे मारण वारो बि इहो कमाल खान आहे। पठाणीअ मथां बि उन ज़ुल्म कया आहिनि, रुगो उन मथां न पर असांजे सॼे घर मथां उन ज़ुल्म कया आहिनि। पुट पोइ तूं उन ज़ालिम खे कीअं थो गफ़ार खान जे हवाले करे सघी? बाबा मूं कमाल खे गफ़ार खान जे हवाले करण जी ॻाल्हि न आहे कई, पर मूं त इहो चयो आहे त रईस गफ़ार खान इन कमाल खे छॾाइण जी पूरी कोशिश कंदो। रबन सिर्फ़ तूं इहो ॿुधायो त तो कमाल जे लाइ छा सोचियो आहे? इन ज़ालिम जी बाक़ी समूरी ज़िंदगी इन्हनि ज़ंजीरनि में गुज़रंदी। बाक़ी रहियो गफ़ार खान, वो भल केॾो बि ज़ोर छो न लाए, पर कमाल खान खे मां उनखे कॾहिं बि उनजे हवाले कोन कंदुसि मीरा। पर रबन जेकॾहिं तूं ॾिसी थो न त तो मथां ज़ोर घणो पइजी वियो आहे, त पोइ हिन कमाल खे उते ई मारे छॾिजां, पर उनखे छॾिजां न। मां त चवां थो इन जे मथां रिआयत न कर, पर इन कुत्ते खे हिन महिल पूरो करे छॾ। न ज़िंदा हूंदो न गफ़ार खान तो वटि ईंदो। जेकॾहिं कमाल मरी वियो त मुंहिंजी दिलि खे कॾहिं बि सुकून कोन मिलंदो। मां हिन कमाल खे पल पल तड़पंदे ॾिसण थी चाहियां। सिर्फ़ तूं न,
पर दी पठाणी ऐं मां बि इहो ई चाहियां थो त धाराणे जी रूह खे तॾहिं सुकून मिलंदो जॾहिं इहो कमीनो कमाल खान रोज़ जीअंदो रोज़ मरंदो। हाणे इन कमाल जी ज़िंदगी जो हिकु हिकु पल तड़पंदे गुज़रंदो तॾहिं त धाराणे जी रूह खे क़बर में सुकून मिलंदो। हाणे मां इन कमाल जी ज़िंदगी ज़हर बणाए छॾींदुसि। हाँ बराबर आख़िरी ॾींहंनि में तूं जेकॾहिं राणे जी हालत ॾिसी आ न त तुंहिंजो बि हाँ डरी पवे हा। हुनखे रखी रखी अहिड़ा त दौरा पवंदा जो मच्छीअ वांगुरु फतकण शुरू कंदो। इहो ई असर इन कमाल खान जो थींदो। कमाल खान जो थींदो ज़रूरु थींदो। छा ॻाल्हि आहे साईं? रुखसार बेगम कमाल सां मिली आयो हां। उनजी हालत रहम जोगी बणिजी वई आहे। हू त तव्हांखे पहिरियों ई चयो हो त तव्हां हुनखे आज़ादु कराए पाण वटि वठी अचो। जेकॾहिं कमाल खान खे तव्हां पंहिंजी हालत छॾे ॾिनो न त सुकून तव्हांजी दिलि खे बि कान मिलंदो। जेकॾहिं रबन कमाल खान खे मारे विझे थो त इहो पछताव सॼी ज़िंदगी तव्हांखे रहंदो। मञा थो त मुंहिंजो सॻो भाउ आहे ऐं हुनखे अहिड़ी हालत में ॾिसी मुंहिंजो जीउ झुरी पवंदो। पर जॾहिं कमाल खान जा ज़ुल्म साम्हूं ईंदा आहिनि न त इहा मुंहिंजी जेका दिलि आहे न कठोर बणिजी वेंदी आहे। कठोर वरी सोचींदो आहे त कमाल खान जेके ज़ुल्म कया आहिनि उनजी सज़ा उनखे काटण ॾे। तव्हां कमाल खान खे सज़ा ॾियो पर पंहिंजे हथनि सां धारनि खां हुनखे न मारायो। वॾी ॻाल्हि त रबन होश में कोन्हे। जॾहिं मां कमाल खे ॾिसण वियुसि त उन जा हथियार मूं ते सिधा थी विया। छा पोइ तव्हां ख़ामोश रहियो? कमाल खान ॾोही आहे। पोइ मां कमाल खान जो तरफ़ वठी रबन खे पंहिंजी चंग मुड़सीअ जो कीअं रूप ॾेखारियां। कुझु बि हुजे साईं पर कमाल खान खे आज़ादु कराए हर हाल में तव्हांखे हिते वठी अचिणो आहे। जेकॾहिं तव्हां ईअं न कयो न त पोइ सॼी ज़िंदगी पछताईंदा रहंदव ऐं तव्हांजी दिलि खे सुकून कोन मिलंदो ऐं तव्हां सोचींदा रहंदव तव्हांजो नंढो भाउ तव्हांखे मदद जे लाइ पुकारे रहियो हूंदो पर तव्हां पुठी ॾेई छॾी। चाचा मूं तव्हांखे पहिरियां बि चयो त सौट खे पाण सां गॾु वठी हल। हू ईअं कोन ईंदो। हाँ दा तूं सही तूं चवीं। इन ओठे के माण्हू ॾावण विझी गीले खणी अचे बाक़ी ईअं त कोन ईंदो। ॾावण सिर्फ़ ओठे खे न पर वारस खे बि विझणा पवंदा। हितां कंहिंखे बि वापसि कोन छॾिबो। बाबा जेकॾहिं हाणे वारिस वापसि वियो न त मां ज़हर पी पंहिंजे पाण खे ख़तमु करे छॾींदमि। चरी त नाही थी अवेल सवेल माण्हू कमकार सां वेंदो आहे। तूं ज़हर पीअंदीअ? हा मां ज़हर पीअंदसि। हाणे तोखे घर खां ॿाहिरि न छॾींदसि। चाचा हाणे कुंज कोन मुड़ंदी। सुभाणे सवेर वञी सौट ओठे खे वठी अच ऐं मुंहिंजी शादी जी तारीख़ रख। सच वारिस तूं राज़ी आहीं? कुंज मूं इनकार कॾहिं कयो हो। कुछ ॾींहं जी रुगो मोहलत घुरी हुई। हाणे इहा ॾिनल मोहलत बि पूरी थी वई। सुभाणे कीअं बि करे मां ओठे खे वठी थो अचां ऐं शादी जी तारीख़ था रखूं। चाचा ओठे खे वठी अचण खां पहिरें शहर मां वञी को वॾो नेर वठी अच। उहो नेर हणी ओठे खे सुक करणो पवंदो। भाॼाई तूं ऐं कुंज इहो था चाहियो त सौट ऐं मां नेरनि सां हिते ॿधल हुजऊं। घर न वेंदव त पोइ ईअं ई करणो पवंदो। वारिस नेर हणण खां पोइ घर में वेहे त वेहे बाक़ी ओठो
नेट टोड़ाए हलियो वेंदो। वारिस जी ख़ैर सां शादी थी वञे पोइ मां उतां जी मिल्कियत खपाए थो अचां, न वरी हूंदी नहीं उन्हनि खे उन करे वञण जो बहानो मिलंदो। बोलिए ना, हाँ हलाए ॾिसां तो में जरूरत आहे, हलाईंदी बंदूक। अॼु ताईं कफ़ार ख़ान भी इहा जरूरत न कई आहे, पोइ तो जहिड़ो बलूंगड़ो इहा जरूरत करे सघे थो? हलाए गोली, हलाए गोली, हलाए गोली, हलाए। उठा उठा खुदा जे वास्ते, मुझे भाग के न मार, मुझे भाग के बख्श कर। इन भाउ खे तूं हिते मरण लाइ घुरायो आहे? मायास हाँ? मां हिन खे सुभाणे सुबुह जो हितां रवानो थी कयां, ॿीहर हिते तोखे नज़र न ईंदो। मूंखे इहो ॿुधा त ग़ुलाम किथे आहे? मूंखे गुलाम जी का बि ख़बर न आहे। तूं ई ॿुधा त ग़ुलाम कहिड़ी ॿिर में लुकल आहे? मां कसम खणी चवां थो त गुलाम जी मूंखे का बि ख़बर न आहे। असां ते इतबार कर, गुलाम सुबुह खां वठी घर न आहे आयो। जेतिरी असां ग़ुलाम खे डर ॾिनी आहे ओतिरो ई असांजी गिची में पइजी वियो आहे। ग़ुलाम जी इहा मजाल जो मुंहिंजे सौट वारिस मथां गोली हलाए, उनखे शायदि इहा ख़बर न आहे मुंहिंजो नालो आहे ओठो। अहिड़ो हणंदो आहे सोटो जो बकरी बेकटी न करे। सुभाणे ही घर खाली हुजे, जेकॾहिं ईअं न थियो त तव्हांजी लाशनि खे दफ़नाइण वारो बि केरु न हूंदो, केरु न हूंदो। गुलाम इनजो मक़सद तू ओठे खौफ खां हिते पहुतो आहे? न बतर न, ओठे जे खौफ खां न। खौफ न हुयो त बाक़ी छा लाइ हिते लिकंदो तव्हां? अकेलो आहियां, को बि सहारो कोन्हे को, इन जे करे पासेरो थी तो वटि हली आयो आहियां। जीअं ई ओठो लापरवाही करे पोइ वापसि वेंदुमि ऐं पोइ ओठो खे अहिड़ो धकु हणंदुसि हीअं सम्झ त ओठो ॼायो ई कोन हो। चरिया ओठो तुंहिंजे मारण जो आहे? छो ओठो को माण्हू खाईंदो आहे छा जो मां उनखे मारे न सघंदुसि? ई समझ त ओठो माण्हू खाईंदो आहे ऐं इहो आदमखोर बणिजी वियो आहे। जेकॾहिं उन खां बचणु चाहीं थो त बहितर इन में थिए त उन तरफ़ भलो साईं खणी वञ, उन खां माफ़ी वठी अच, जान छुटी पवंदई। हे बत तो गुलाम जो अञा गंद ॾिठो किथे आहे? हिकु त गुलाम गंद करे कोन, जेकर करे न चङो भलो न धोई सघे। हाणे सुठी सलाह इन में अथई त इन फॾनि खां पासीरो थी वञ, बाक़ी इज़त जी ज़िंदगी गुज़ार। मां बि इन फॾनि खां हथ कढी चुप करे घर वेही रहियो आहियां। हिन वक़्तु कमाल खान बदल आहे, तॾहिं तूं हथ कढियूं आहे। जॾहिं कमाल खान आज़ाद थियो न, पाणी हथनि में हथियार खणी उनजे पोयों भॼंदो वतंदे। ना गुलाम, हाणे मूं फॾनि खां तौबा ई करे छॾी आहे। हे बत वक़्तु आयो न त तोखे मां ॿुधाईंदुसि। गुलाम हाणे मां हंधि बिस्तरो खणी अचां, तूं आराम कर, सुभाणे हार वार कंदासीं। ठीकु आहे। हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾियो, ग़ुलाम खे मुंहिंजे हथां मरणो ई पवंदो। मां ई मारींदुसि ग़ुलाम खे, पर जेकॾहिं तव्हांखे ज़िंदा रहणो आहे त सुभाणे जो सिज निकिरण खां पहिरियां इन घर मां निकिरी वञो, न त तव्हांजी लाश खे कंधो ॾियण वारो बि केरु न हूंदो, केरु न हूंदो। फायर किथे थिया आहिनि, कंहिंजे मथां थिया आहिनि? फायर त यार गुलाम जे घर तरफ़ ॿुधण में आया आहिनि। फायर किथे बि थिया आहिनि, हाणे पेर ड्रायो, ईअं ना जो सुभाणे इहा फिल्म पंहिंजी गिची में न पवे। तुंहिंजो साह न वञे, कुझु कोन थींदो। जांच त कयूं, आख़िर ख़बर त पए मसलो छा आहे। अॻिते हली ॾिसूं था त छा थियो आहे। कोन मुड़ंदो, तव्हां पाण सां गॾु मूंखे बि विझंदो सूरनि में। अता हिते बिही हाणे वक़्तु न वञा, ॻोठारा माण्हू अची गॾु न थियनि, इन खां पहिरीं असांखे ॿधी हिते फिटी न कनि, असां हितां निकिरण जी कयूं। हा दी, घर त हाणे छॾिणो ई पवंदो, न त असां बि मारिया वेंदासीं। पोइ हलूं? और ॿुध, घर में जेके पैसा पियल आहिनि ये खयूं हल, अॻिते हली असांखे ये कमु ॾींदा। तूं त बि, मां पैसा खणी थी अचां। कुतो साह न वञे तव्हांजो, असांजो साह निकितो।
तॾहिं त चवां थो न घर हलूं। घर बि हलंदासीं, पहिरियों इहा ख़बर त पए फायर कंहिं कया। जंहिं बि फायर कया हूंदा घिटी में हूंदो। अचो अॻिते ॾिसूं था। अदा पैसा खणी आई आहियां, हाणे हलण जी कयूं। मसलो हिननि जे घर में थियो आहे। जल्दी हली ॾिसूं त थियो छा आहे। जे गुलाम खे मारे भॻा त नथा वञनि। इहा त हुनजे घर में हलण खां पोइ ख़बर पवंदी त मारे पहुची वञा। अचो हलो हलो हलो। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।